मां कंहिं कम सां वञा थो। रात मोटण में मूंखे देर थी वेंदी, मुंहिंजो इंतज़ारु न कजो, तव्हां सुम्ही रहिजो। मां त हिते अकेले रहण जी आदी थी वई आहियां, पर हिन पंहिंजी सिकी लधीअ खे सम्झाए वञ। तुंहिंजे वञण खां पोइ वेठी थी रड़ियूं करे। सॼो ॾींहुं मूं मथां तंज़ कंदी रहे थी, पर तुंहिंजी मोहब्बत जे करे बर्दाश्त कंदी थी अचां। कोमल, कुछ ॾींहं मुश्किल आहिनि, गुज़री वेंदा। मुश्किल ॾींहुं मां गुज़ारे वेंदी आहियां, पर राति जी अकेलाई मूंखे ख़ौफ़ज़दा करे छॾींदी आहे। उन करे तोखे अॼु राति वञण जी इजाज़त कोन ॾींदसि। कोमल, मूंखे सम्झण जी कोशिश कर प्लीज़। मां तोखे सम्झी वई आहियां, पर तूं मूंखे नथो सम्झी। चयमि त अॼु राति तोखे वञण जी इजाज़त न ॾींदसि। मूंखे वञणो पवंदो। तोखे मुंहिंजी मोहब्बत जो वास्तो, अॼु राति हिते रही पओ। कोमल, ये तुंहिंजूं ॿाराणियूं ॻाल्हियूं आहिनि, मां नथो रही सघां। मूंखे वञणो पवंदो, वञणु ज़रूरी आहे। अॼु जे करे तूं हितां वए त मां सम्झंदसि त तूं मूंसां मोहब्बत नथो करी, पर मूंखे धोखो ॾेई हिते वठी आयो आहीं। मां तमामु जल्द तोखे पंहिंजी मोहब्बत जो यकीन ॾियारींदुसि कोमल। ही मूंसां कॾहिं बि मोहब्बत नथो करे सघे, कॾहिं बि न। मां बेवकूफ़ आहियां जो हिन जे दिलासनि ते मां पंहिंजे माउ पीउ जी मोहब्बत ठुकराए आयसि। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।